असा अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम वो आहे जंहिंजे लाइ ख़ुदावंद सॼे करे मां अल्लाह जो नज़्म था कयां अली आहे मर्ज़ादुल्लाह अली आहे मर्ज़ादुल्लाह अगूणे वफाकी वजीर मरूम राजा मीर इमरान खान बिजानी जी घरवारी मेंबर फेडरल काउंसिल पाकिस्तान पीपल्स पार्टी अगूणे तालका नाजिम कंदकोट मीर इमरान खान बिजानी मीर इरफान खान बिजानी मीर सलमान खान बिजानी मीर बाराम खान बिजानी जी मरूमा वालदा जे ईसाल सवाब लाए करमपुर वेझो मेरान हाउस हुसैनाबाद गोठ मीर इमरान खान बिजानी में मजलिस अज़ा ए खैरात जी मानी जो इत्माम कियो। इन मौके ते मौलवी वज़ीर अली जतोई मजलिस पढ़ी। तॾहिं जे मौके ते सोगवार ख़ानदान जे वेझे दोस्तनि अज़ीज़नि ऐं इलाइक़े वासियुनि ॻोठ इमरान खान बिजानी पहुची मरूम राजा मीर इमरान खान बिजानी जे फर्ज़ंद मीर इमरान खान बिजानी सां वालदा जी वफ़ात ते ताज़ियत कई। ॿिए तरफ़ मरूमा जे ईसाल सवाब लाइ ख़सूसी दुआ खां पोइ ताज़ियत लाइ पहुतल माण्हुनि खे ख़ैरात जी मानी खाराई वई। आख़िर में यादि रहे त मरूमा जी वफ़ात कुझु वक़्तु पहिरियां कोरोना सबब इस्लामाबाद में थी हुई। मुल्क में कोरोना जी लहर ऐं तमामु फैमिली खे कोरोना वायरस हुअण सबब तॾो अॼु रखियो वियो ऐं ताज़ियत पिणु वसूल कई वई। हर वक़्तु ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।